साईं बेगुनाह आहियूं। असांजे घर में अची घिड़िया आहिनि। असां अमरा घणा असांखे धकी कयो अथनि, बाबे खे धका आया अथनि। घर में शायदि जे घर में बि घिड़िया आहिनि, उन मायुनि खे मर्दनि खे सभिनीनि खे मारियो अथनि। ऐं असां ॿारनि ते बि झलियूं बीठा हथियार असांखे धक पिया हणनि, असांजा वात बंदि कया अथनि। बेगुनाह आहियूं, असां बेकसूर असां लिगारियूं हाजी बचल लिगारी जे ॻोठ जा। ऐं असांजो बिरादरी मसइलो हिते आया आहिनि, असांखे घर में घिरी हथियारनि सां वॾे असले सां असांखे हिते धकी करे विया आहिनि। असां सां विड़िया आहिनि ॾाढो। धक मारियो अथनि, मारे मामा असांखे मारे धक मारे विया आहिनि, बाबे खे मारियो अथनि, सभिनीनि खे मारे सटे विया आहिनि हिते। जो मां सवाड़ लाथी त मूं ते धकनि जा वारो वार थी विया। मूंखे सम्झ डाहे छॾियो अथनि रत धक, मूंखे ॿधे पोइ मुंहिंजे जेके धक टंगनि में हया अथनि सो मुंहिंजूं टंगूं भने छॾियूं अथनि। पोइ मां बेहोशी में चयो ॿार किथे आहिनि, मां चयो ॿार कोन्हनि को। अची वरी मुझे पुटन ते तशद कया था। पहलू मार कोट में को सट गए, पहलू मैं को सट गए उसे अली को मैं को मोड़सी था फरोड कर छोड़ गया। चौथा महीने राती नाटरा 4 चक्कर मेरे मेटरे गरीब में थे हमला की तने मैं को मार सट गन, मैंने बच्चे नाल जुल्म की तने, मैंने मेरे पानी अन्न बंद की तने, मैं को ता फिटा कर गए।